रानीपुर मां के ख़बर ॾींदा हलूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर सिंध में पोलियो के ख़ात्मे लाइ मुहिम जो आगाज़ किया वियो आहे। 28 अक्टूबर का 3 नवंबर ताईं जारी मुहिम दौरान 5 सालनि खां घटि उमिरि वारनि ॿारनि खे पोलियो जा फुड़िया पीआरिया वेंदा, जॾहिं त 6 महीननि खां 5 सालनि खां वधीक उमिरि वारनि ॿारनि खे विटामिन ए जी खोराक पिणु ॾिनी वेंदी। डॉक्टर गुलाम कादिर चांडियो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशरो फिरोज़ गुलाम कादिर चांडियो जो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चवणु हो त हिन साल पाकिस्तान में 41 पोलियो जा केस रिपोर्ट थिया आहिनि, जिन मां सिंध में 12 पोलियो जा केस रिपोर्ट थिया आहिनि। उन लाइ हुन पोलियो मुहिम जी अहमियत खां कोई इनकार नथो करे सघिजे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माहौलियाती नमूननि मां पोलियो वायरस जी मौजूदगी पोलियो ख़ात्मे लाइ मुहिम वधीक ज़रूरी आहे। उन मौक़े ते डिप्टी DSO नौशरो फिरोज़ डॉक्टर अब्दुल फताह राजपर जो पोलियो वैक्सीन बार ॿारनि खे पीआरण जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदे चवणु हो त ॿारनि खे पोलियो खां तहफ़ुज़ ऐं क़ुव्वत मुदाफ़ियत में इज़ाफ़े जे लाइ वैक्सीन जो हर दौर अहम आहे। वालिदैन ऐं सरपरस्त वैक्सीन टीमुनि सां भरपूर तावन कनि त जीअं ॿारनि खे पोलियो खां बचाए सघिजे।